सिंध जे माण्हुनि जी ही जेको तव्हां ॾिसो पिया अॼु स्पेशली रोज़ ई थिए पियो, पर अॼु मूं ख़ासि तरह ॾिठो त नंढनि नंढनि शहरनि में ऐं मतिलबु चङी वॾे अंग में माण्हू निकिरनि पिया। ऐं यादि रखो त रोज़ा बि आहिनि माण्हुनि खे, यादि रखो त गर्मी बि आहे, पर जेका अंदरि जी गर्मी ऐं कावड़ आहे ऐं ॾुख आहे माण्हुनि खे, हू हुननि खे ऐं मतिलबु ॻच इलाइक़नि में ही खुदरो आहिनि, ही माण्हू पाण पिया कनि। यस सो ही जेका पल्स आहे, ही जेका नब्ज़ आहे, इहो अलाए यकीननि जेके इक़्तिदार धणी आहिनि उन्हनि वटि इहा नब्ज़ माण्हुनि जी फीलिंग, माण्हुनि जी इहा नब्ज़ वञी रही हूंदी त माण्हू छा पिया सोचीनि। चोलिस्तान वारा पहिरीं बि क्लियर आहे, पर मुमताज़ बुखारी हुते मिली आयो आहे, ॾिसी आयो आहे, त हू त छाकाणि त हू सम्झनि था त हुननि जी त ख़ुदि बंजर थी वेंदी हिन सां। हुनखां त खसियूं बि वञनि थियूं, उहे ई चवनि था। चवनि पिया असांखां त पोइ वरी फार्मिंग जे नाले ते ज़मीनूं खसियूं बि थियनि। सो मूंखे सम्झ नथो अचे त जॾहिं पंजाब जो बि जेको सिराइकी बेल्ट आहे, अगरि उहो बि नाख़ुशि, सिंध त आहे ई नाख़ुशि, बलूचिस्तान जो पाण हशर ॾिसूं पिया छा हालति लॻी पई आहे, केपी पंहिंजे साम्हूं आहे, आख़िर असीं चाहियूं छा था? हू ऐं ही करण वारा आख़िर हिननि खे वरंदो छा, मिलंदो छा? ऐं हू मज़हर सुठी ॻाल्हि कई, हिकिड़ो जुमिलो चयो अथसि त आख़िर सिंध जो कसूर छा आहे? छा अहिड़ो ॾोहो करे छॾियो आहे सिंध जो, उनजी माफ़ी नथी मिले सिंध खे? भई अहिड़ो छा त ॾोहो कयो आहे जो तव्हां मुख़्तलिफ़ शयूं सिंध ते, चाहे धाड़ेलनि जो नासूर हुजे, चाहे मंशियात जो नासूर हुजे, चाहे करप्शन जो नासूर हुजे, चाहे ही लसानियत जो नासूर हुजे, हाणे तव्हां असांखे पाणी उअं ई असां वटि माण्हू उञ में आहिनि, बुख में आहिनि, तव्हां वेतर माण्हुनि खां इहो बि खसियो पिया, आख़िर छा ॾोहो कहिड़ो कयो? लेकिन नवदलस हिकिड़ी जेका सोच हूंदी आहे, हुनखे जॾहिं हू माण्हू ताक़त में हूंदो आहे त हू उनखे परवाह न हूंदी आहे। जीअं नवाज़ लीग वारनि अक्सर माण्हुनि जा तव्हां हींअर बि ॿोली ॿुधो, हू हिकिड़े जी मूं ॿुधी पिए जेके वज़ीर अज़ीर थी आयो आहे, त हू चए थो त हिन सां एहतिजाज सां कुझु कोन्ह थींदो। भई तव्हांखे कहिड़ी ख़बर माण्हुनि जे पावर जी? तव्हां कॾहिं माण्हुनि जे ॾंढ ते हलिया आहियो छा? जी हा। सो इहो छॾियो तव्हां त माण्हू छा करे वठंदा, इहो त वक़्तु ॿुधाईंदो। ऐं हीअ तव्हां मूं तव्हां पहिरीं बि गुज़ारिश कंदो अचां पियो त हीअ जेको सिंध जो हींअर टेम्परामेंट आहे, टेम्परेचर आहे, जेको हींअर जेका गर्मी आहे माण्हुनि जे अंदरि, इहो बसि ख़ुदा ख़ैर पियो करे। पोइ वेतर तव्हां फिज़ूल हरकतूं, ही वरी उन ठरी मीरवा में केस दाख़िल कया, हाणे कंडियारो में तव्हां केस दाख़िल पिया कयो, इन केसनि सां छा थींदो सर? टेररिज़म जा केसिस, दहशतगर्दी जा केसिस। हिकिड़ो त तव्हां मज़ाक़ बणायो पिया, ऐं मतिलबु हुन पुलिस वारे खे कोई शर्म अचणु खपे जे पर्चो दाख़िल कयो आहे, यानी का ॻाल्हि आहे मतिलबु किथे। ऐं हाणे इहो छाकाणि त हिकु ब्लाइंड एफआईआर्स हुजनि थियूं, जेके वणे खपे हलिया वञनि, हिरास करणु, हिकिड़ो माण्हुनि खे दॿाइण, ऐं सो लेकिन बहरहाल माण्हुनि में जेका पितकड़ा ॿार शाइरियूं पिया कनि, एहतिजाज पिया कनि, औरतूं निकिरनि पियूं, हिनखे तव्हां कीअं रोकींदो सर? जॾहिं डॉक्टर्स पंहिंजे प्रिस्क्रिप्शन ते दवाऊं लिखण सां गॾु हेठि लिखनि पिया त कैनाल नामंज़ूर, जॾहिं ॿारड़ा पंहिंजे इम्तिहानी पर्चनि जे मथां लिखनि पिया त कैनाल नामंज़ूर, हीअ त तव्हां सिंध जी समाज में रग रग में अची वई आहे ॻाल्हि, त तव्हां रग मां सॼो रत चूसे वञो त ॿी ॻाल्हि आहे। जेसि ताईं साह हले पई, जेसि ताईं हीअ सिंध जो माण्हू त कोन माटकंदो। इहो त अच्छा, पर हाणे मुंहिंजे लाइ हिकिड़ी दिलचस्प, पाण सुभाणे ॾिसूं था त पीपल्स पार्टी बि सुभाणे खां शायदि एहतिजाज करणु शुरू करे पई। निसार खोड़े साहिबु चयो त सुभाणे खां शुरू कंदा, पोइ बिलावल साहिबु मुंहिंजे ख़्याल लेटर जॉइन कंदा हिन खे। त मूं सोचियो पियो त सुभाणे जेके जलसा थींदा पीपल्स पार्टी जा, ऐं सुभाणे ऑनवर्ड्स जेके बि हाणे कंदा वेंदा पीपल्स पार्टी वारा, त हींअर ताईं त जेका शइ, जेको मुज़ाहिरो थिए थो, जेको एहतिजाज थिए थो, जेका मतिलबु प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी, जलसो थिए थो, जेको थिए थो, उन में केनाल्स ठाहींदड़नि या कैनालनि जे हामियुनि ते मतिलबु उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको बि ॻाल्हायो वञे थो ऐं जेका बि हुननि जी मज़म्मत थिए थी। हाणे छा जेकी सुभाणे खां पीपल्स पार्टी जलसा कंदी, ज़रूरु उनमें को नारा लॻंदा त भई कैनाल जा हामी सभु ही, कैनाल इहो थींदो न, त कैनाल जे हामियुनि ते बि गुफ़्तगू थींदी। ज़ाहिर पीपल्स पार्टी त कैनाल जी ज़ाहिर मुखालफ़त आहे, तॾहिं त एहतिजाज करे पई। त पोइ सवाल इहो पैदा थिए, सवाल छा? सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे त कैनाल जा हामी केरु आहिनि। हुन में ज़ाहिरी तरह फेडरल हुकूमत,
हाणे अगरि कैनालनि जे हामियुनि जे ख़िलाफ़ या घटि वधि ॻाल्हायो वेंदो पीपल्स पार्टी जे जुलूसनि में, त पोइ उहा हुकूमत जेको आहे बीठल ई पीपल्स पार्टी जे सहारे ते आहे। अच्छा, पोइ हिकिड़ी ख़ुदि सुभाणे इहो हिकिड़ो प्रेशर क्रिएट थींदो हिकिड़ी पीपल्स पार्टी लाइ बि हिकिड़ो पंहिंजो बयानियो ठाहिणु हिकिड़ो काफ़ी मुंहिंजे ख़्याल में मुश्किल मरहलो हूंदो, छाकाणि त पीपल्स पार्टी अगरि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि ते तनक़ीद कंदी जेके पीपल्स पार्टी ते तनक़ीद करे रहिया आहिनि त उहो त पोइ उनमें उहो माण्हुनि में जेको हींअर एंटी कैनाल फीलिंग आहे उहो हुन सां त न सलाहबा न। उते हिकिड़ी वरी ॿी सियासी बहस शुरू थी वई, भई सफ़दर अब्बासी चए थो त पीपल्स पार्टी वटि 2 वाट आहिनि, या ही करे कैनाल बंदि कराए या हुकूमत छॾे ॾे, सारे इहे सभई क्लियरिटी आहिनि। हाणे रुगो छा निसार खोड़ो साहिबु या बिलावल साहिबु सुभाणे रुगो GDA ते ॻाल्हाईंदा, रुगो कॉमपरस्तनि ते ॻाल्हाईंदा, रुगो छाकाणि त हिन में त ख़ल्क़ ख़ुदा बि आहे जिन्हनि जो कंहिं पार्टी सां तालुक़ु न आहे, त कंहिंजे ख़िलाफ़ु बयानियो ठहंदो? ज़ाहिर बयानियो ठहंदो जेके कैनाल ठाहिणु चाहिनि था या कैनाल जा हामी आहिनि। हाणे कैनाल जा हामी त फेडरल गवर्नमेंट बि आहे, ॿिया बि आहिनि। हाणे जॾहिं हुननि जे ख़िलाफ़ु बयानियो पीपल्स पार्टी बि हुन बयानीअ खे अञी हथी वठाईंदी त सुभाणे हू पुछंदा न त सर पोइ अगरि तव्हां मतिलबु सिंध मां वेही असांजे ख़िलाफ़ु पिया ॻाल्हायो त पोइ असां त सम्झो त सिंध में तव्हां असां सां गॾु आहियो, इत्तेहादी आहियो। त ही हिकिड़ो आउं सम्झां थो त इते हिकिड़ी नेचुरल ख़लिश ऐं चपकलिश त पैदा थींदी, चाहे पीपल्स पार्टी या त अगरि तमामु घणी मोहतात थींदी पीपल्स पार्टी, फ़ाइदो ई न थींदो, त पोइ हिन जलसनि जुलूसनि जो फ़ाइदो न थींदो, छाकाणि त हींअर जॾहिं हू चइबो आहे न हिकिड़ो रागी आहे उन सां मिलणो पवंदो, मतिलबु इहो जेको राग हले पियो 7 कारे ते हले पियो, सफ़ा मथां किसो लॻो पियो आहे। हाणे अगरि कोई हेठि धीमे सुरनि में ॻाल्हाईंदो या ॻाईंदो त उहो आवाज़ु त मैच ई न कंदो। हीअं माण्हुनि जो जेको टेम्पो आहे उहो त मतिलबु सही ॻाल्हि आहे त किथे किथे त पिने ग़ैर पार्लिमानी आहे, तमामु माना हुन पार्लिमानी आहे ई कोन। हाणे सवाल इहो आहे त अगरि अहिड़े सॼे माहौल में पीपल्स पार्टी वारा वञी हेठे सुरनि में सिर्फ़ु चवंदा बाबा ही GDA वारा हीअं आहिनि, फलाणा हीअं आहिनि, ढिमकाणा हिननि जे दौर में हीअं थियो, हिननि जे दौर में हीअं थियो, त माण्हू जेके हेठि उनजी तकरीर ॿुधी रहिया हूंदा उहो त ॿरिया वेठा आहिनि कैनालनि ते। हीअं हुनजो त मसइलो ई कोन्हे फ़िलहालु त GDA छा आहे, अलिफ छा आहे, बे छा आहे, त उन लाइ या PTI छा आहे, ख़ान छा आहे। हींअर अच्छा मिसाल अगरि हीअं अची ख़ान जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु शुरू कनि था त उनसां माण्हू चवंदा बाबा हीअ किथे, त अच्छा अगरि घणो ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा कैनाल जे हामियुनि जे ख़िलाफ़ु त हू चवंदा सर पोइ तव्हां असांजा इत्तेहादी त न थियो, ऐं पोइ जो तव्हां असांजा इत्तेहादी न थियो त पोइ सिंध में असां तव्हांजी जेका बि मदद कयूं था उहो छो कयूं, क्वेश्चन मार्क अची वेंदो।